ये रबिउल अव्वल जो महीनो हली रहियो आहे ऐं हिनी महीने जे अंदर जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत थी आहे ऐं हिनी महीने में सिर्फ साईं जन जी विलादत न आहे। जेकॾहिं ही रबिउल अव्वल जो महीनो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जो महीनो आहे त ही रबिउल अव्वल जो महीनो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत जो भी महीनो आहे। जेकॾहिं ही रबिउल अव्वल जो महीनो साईं जन जे विलादत जो महीनो आहे त उन सां गॾोगॾु साईं जन जी हिजरत जो भी महीनो आहे। जेकॾहिं ही रबिउल अव्वल जो महीनो साईं जन जे ॼमण विलादत बासआदत जो महीनो आहे त उन सां गॾोगॾु साईं जन जी रहलत ऐं जुदाई जो भी महीनो आहे। माना हिन महीने में हिकड़ी खुशी आहे, टे इम्तिहान है। अब हिकड़ी खुशी आहे, टे पर जलसो मां करे आवां हे ॿिए ते पहुतो आहियां पर थकल तव्हां था लॻो। सुभान अल्लाह जो दात ॾियो न भाउ। ईअं मां भी कुछ तो दिल जाए त यार सुतल न आहिनि, जागनि था बुलंद आवाज़ में। त हिन महीने में हिकड़ी खुशी आहे, टे इम्तिहान आहिनि। अब विलादत खुशी आहे, रिसालत इम्तिहान आहे। विलादत खुशी आहे, हिजरत इम्तिहान आहे। विलादत खुशी आहे, रिहलत इम्तिहान आहे। अवाई असां खे साईं जन जी विलादत खुशी त याद हूंदी आहे पर हिजरत जो तस्करो न कंदा आहियूं। अवाई असां खे रबिउल अव्वल जे महीने में साईं जन जी विलादत याद हूंदी आहे पर अवाई असां हिजरत जो ज़िक्र न कंदा आहियूं, जुदाई ऐं रिहलत जो ज़िक्र न कंदा आहियूं। पर जेकॾहिं हक़ जी ॻाल्हि चऊं था त पोइ संगत नाराज़ बि थिए थी। हाणे ॾिसो था हिकिड़ो सोशल मीडिया ते हिकिड़ो शो थो हले, चे बाबा भल सड़न कटड़ो पर मीदाद न छॾिबो। ॿुधो था न भा, नवां रोज़ मसला। अल्लाह जाने जंहिं मुस्लमान खे साईं जन जे आमद अचण जी खुशी न आहे त उहो त मुस्लमान ई न आहे, वो मुसलमान न आहे। मीलाद असां भी साईं जन जो मल्हाईंदा आहियूं पर शरीयत जे दायरे में। ईअं मीलाद जीअं अॼु हिते सजाद अहमद मक्सी साहब जे प्रोग्राम में हले पियो, बुलंद आवाज़ सां। ही साईं जन जो शायब आहे, चाहे मीलाद आहे। बाक़ी मां अवां खां पुछां थो, हाणे मां जे मोबाइल में हिकिड़ो वीडियो आहे, ब औरतूं नौजवान मथा उगाड़ा है, नौजवान नात ख़ान गॾु ॻाइनि था। सच ॿुधायो, पंहिंजे सीने ते दिल ते हथ रखो त इहो मीलाद आहे या बेहयाई आहे। नाराज़ न थिजो, बेली थोड़ी तकलीफ़ अचेव त मां अटो अचेव बर्दाश्त कजो, मां तव्हांजो महिमान आहियां। पर बेली भाव भुले त हक़ ज़रूर चइबो आहे कि न आहे। त मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, हे रबिउल अव्वल जो महीनो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत बासआदत जो महीनो आहे। वक्त के बचाईंदे अर्ज़ रखां, दुनिया जे जहान में कुफ्र जा कारा ककर छायल हा, जुल्म जी ऊंधाई। अब जंहिं जगह ते अंधेरो हुजे त छा कंदा आहियूं, रोशनी कंदा आहियूं न। हाणे अवां जो प्रोग्राम हेॾा बल्ब आया अथव, अब ॿ टे बल्ब ॿिया बि वधाए त सोझरो थिए त हिक ॿिए खे ॾिसी सघूं। त ईअं ई अल्लाह तबारक व तआला दुनिया जे अंदर पंहिंजा नबी बल्ब बनाए मोकिलिया। ज़रूरत वधंदी वई, नबी ईंदा विया, ज़रूरत वधंदी वई, नबी ईंदा विया। नबियन जो सिलसिलो हलंदे हलंदे जनाब ईसा रूह अल्लाह ते आयो। ॾचो अरसो गुज़रियो, विच में को नबी न आयो। होॾे इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम भी हथ खयां। पोइ मां हीअं चवंदो आहियां, कुझु अहिड़ा कम अथव, कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके पैसे सां मिलंदियूं आहिनि, कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मज़दूरी करण सां मिलंदियूं आहिनि, कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मुफ़्त में भी मिलंदियूं आहिनि, कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके दुआउनि सां मिलंदियूं आहिनि, कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके दुआउनि सां भी मिलंदियूं आहिनि। त अल्लाह तबारक व तआला फरमायो, हाणे बल्बनि जो सिलसिलो
बंदा हाणे मक्के जे धरती ता रसूलुल्लाह जे नबूवत जो एड़ो सिज निकरंदो जो दुनिया जहान के रोशन कंदो। उन सिज जो नालो जो मोहम्मद मुस्तफा। बुलंद आवाज इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा आमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तवज्जो तक जाए मौला मोहम्मद इदरीस कादरी रहमतुल्लाह अलैह किताब के अंदर अजीब जुमला फरमाया। इमामुल अंबिया आसनुल अंबिया अकमलुल अंबिया अजमलुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकरे अवा असा के मिलियो आ त इब्राहिम पैगंबर जे दुआ जो नतीजो आ। बुलंद आवाज़ दादिया तो जो सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम एड़ा त सुहना जुमला गालाया एड़ा त प्यार वारा जुमला गालाया। मां प्यार में चौदो आ मोहब्बत में चौदो आ रब करीम के इब्राहिम पैगंबर जा एड़ा त सुहना जुमला बनिया एड़ा त अल्फाज बनिया जो अल्लाह तबारक व तआला कयामत मोहम्मद करीम दे कुरान में से फरमाया। बोल रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल। दाढ़िया तवज्जो तक जाए रब जो कुरान तो फरमाए जिन्हें इब्राहिम अलैहिस्सलाम जनाब इस्माइल अलैहिस्सलाम रब करीम दे काबतुल्लाह जा बुनियाद बुलंद कया काबे जो गुनाह बुलंद कयो। दुनिया दो दस्तूर कानून अगर मजदूर मजदूरी कंदो आ शाम जे पहर में दिहाड़ी घुरंदो आ इनाम घुरंदो आ मजदूरी घुरंदो आ। तवज्जो तक जाए जिन्हें नबी ने काबे जी तामीर मुकम्मल कया अर्ज़ो कंदा अर्ज़ो कंदा बयान रब्बना तक़ब्बल मिन्ना। ए रब असांजा असांजी मजदूरी कबूल फरमाओ खिदमत कबूल फरमाओ अल्लाह असांजी मेहनत कबूल फरमाओ। तवज्जो तक जाए वो मां ही भी जुमला तो दुआ जंता अल्लाह तबारक व तआला फरमायो ओ मुझा खलीलुल्लाह जी मुझा करीम अल्लाह जेको घुरंदे माटी दो माए अल्लाह अज एड़ी हस्ती तो घुराए जेका तुझे खजानन में हिकड़ी आ वह हस्ती कंहिंजी आ इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जी आओ। तवज्जो तक जाए वो मां ही भी जुमला चोंदो आ अल्लाह तबारक व तआला ओ दिल पर नबी अता फरमायो जेको इज्जत में आला अजमत में आला सिफत में आला इफ्फत में आला जलवत में आला खिलवत में आला जलाल में आला जमाल में आला कमाल में आला प्यार में आला रफ्तार में आला अनवार में आला किरदार में आला प्यार में आला शान में आला मान में आला असा जो मोहम्मद कुरान में भी जो आला ही आला। बोल रब जो कुरान कुछ जुमला छड़े करे अते आयतों पढ़ंदो पियो आ। बोल रब जो कुरान बना रब्बना वबस फीहिम रसूला। इब्राहिम पैगंबर अर्ज़ो कंदो पियो आ रब्बा सांजाओ ए रब्बा सांजाओ वबअस फीहिम रसूला। अल्लाह ए असांजा अल्लाह ए असांजा करीम अल्लाह छा अर्ज़ो कंदो पियो आ अल्लाह इन्हनि जे नफ़्सन मां इन्हनि जे रसूल मोकिलियो फरमाओ इन्हनि जे पैगंबर मोकिलियो फरमाओ नबी मोकिलियो फरमाओ वना रसूलम मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। दाढ़िया बुलंद आवाज़ा या त अल्लाह अल्लाह तबारक व तआला नबी को पुछंदो पियो आ केड़न सिफतन वारो नबी जाए इब्राहिम पैगंबर अर्ज़ कंदो पियो आ अल्लाह
अल्लाह वो रसूल अता फरमाओ जेको तुझू आए तू भी तिलावत करे किताब हिकमत भी सिखाए दिलन जो तज़कियो भी करे अल्लाह तबारक व तआला इब्राहिम पैगंबर जे दुआ के कबूल फरमायो तवज्जो तक जाए अल्लाह तबारक व तआला जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अरे से चूंडे अता फरमाए अब्बो अता फरमायो चूंडे अता फरमायो अम्मा अता फरमाए चूंडे अता फरमाए खानदान अता फरमायो चूंडे अता फरमायो कुरान अता फरमायो चूंडे अता फरमायो तो माही भी चोदो आओ इज्जत कुरान में आओ अज़मत कुरान में आओ बरकत कुरान में आओ रहमत कुरान में आओ वहदत कुरान में आओ शरीयत कुरान में आओ सदाकत कुरान में आओ अदालत कुरान में आओ सखावत कुरान में आओ शुजात कुरान में आओ तो जन्नत भी कुरान में आओ बुलंद आवाज़ तवज्जो तक जाए जनाब अब्दुल मुत्तलिब के अल्लाह तबारक व तआला ब्या भी तो पुत्र ता फरमाया पर दिल बन नबी इमामुल अंबिया मुझे साईं जो बाबो बणजण दे ला जनाब अब्दुल्ला जी रब चूंड फरमाईया तवज्जो तक जाए अब्दुल्ला जी माना अल्लाह जो बानो उलमा किताबन में लिखो आओ जनाब अब्दुल्ला साईं दे नाले में उहा सिफत आ जेका जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मिशन सा मुताबिक रखंदी पया तवज्जो तक जाए अल्लाह अकबर कबीरा नबी पाक मोहम्मद करीम जो बाबो भी हजरत इब्राहिम दे खानदान मुआ हुजूर जी अम्मा भी हजरत इब्राहिम दे खानदान मुआ तवज्जो तक जाए इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बाबे जो नालो जनाबे अब्दुल्ला उन जे बाबे जो नालो जनाबे अब्दुल मुत्तलिब उन जे बाबे जो नालो जनाबे हाशिम उन जे बाबे जो नालो अब्दु मनावा उन जे बाबे जो नालो कुसैया उन जे बाबे जो नालो किलाबा किलाब जो शजरो इब्राहिम नबी सां मिलंदो पियो आहे हुजूर जे अम्मा जो नालो अमर आमिना अम्मा आमिना जे बाबे जो नालो जनाबे वहाबा उन जे बाबे जो नालो अब्दु मनाव उन जे बाबे जो नालो जनाबे ज़ुहरा उन जे बाबे जो नालो किलाबा किलाब दे शजरो नानंग जो भी मिलंदो पियो आहे किलाब दे शजरो ॾाॾंग जो भी मिलंदो पियो आहे तवज्जो तक जाए इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुहणन जो भी रहबर आ तवज्जो तक जाए जनाबे अब्दुल्ला हुजूर जो बाबो आ केडो तो सुहणो नो मां हिकिड़े किताब में वाक़ियो पढ़ियो तवज्जो तक जाए जनाबे अब्दुल्ला इमामुल अंबिया जो बाबो मक्के जी पहाड़ी तां गुज़रंदो पियो आ हिकिड़ी औरत बीठी आ साईं जे बाबे खे ॾिसी करे चवंदी पई आ ए जनाबे अब्दुल्ला मां तोसां शादी जो इरादो पई रखां निकाह जो इरादो पई रखां जनाबे अब्दुल्ला साईं नज़रूं हेठि करे वर्दी न ॾिनी आहे अरसो गुज़रियो ज़मानो गुज़रियो जॾहिं अल्लाह तबारक व तआला साईं अब्दुल्ला ऐं अमर आमिना जो पाण में जोड़ मिलायो तवज्जो तक जाए साॻी जॻह तो ईंदो पियो आहे साॻी औरत जी नज़र पइजी वई हुजूर जे बाबे खे चवंदी पई आहे ए जनाबे अब्दुल्ला हाणे जेकर तूं निकाह कनि पर मां करण जे लाइ तयारु न आहियां साईं जनाबे अब्दुल्ला साईं चवंदो पियो आहे ॻाल्हि कहिड़ी आहे वजह कहिड़ी आहे मामलो केड़ो आ मसलो केड़ो आ चोंदी पया मां का एरी गेरी औरत ना आया बाजारू औरत ना आया फाहिशा औरत ना आया मां त तोरे तदी हाफिजानी आ बापा दे किताबन में आखिरी नबी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निशानियों पढ़ियो जदे तू इतो गुजरी वए तुझे पेशानी मां मोहम्मद जे नबूवत जो नूर नजर आयो अज वो नूर नजर कोन पियो अचे ए जनाबे अब्दुल्ला मां तो सा इन जे करे शादी पे करण चाहियां ता त तुंहिंजी घरवारी बणजी पवां आखिरी नबी मोहम्मद करीम जी अम्मा बणजी पवां बुलंद आवाज़ सां